अस्सलाम वालेकुम। नेशनल वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार। अॼु जो ख़ुसूसी टॉपिक इहो आहे त असांजा बुनियादी मसइला कॾहिं हल थींदा ऐं कीअं थींदा। उन जे लाइ असां पंहिंजे स्टूडियो में जॉइन कयो आहे इमरान रिंद। अचो त उन खां पुछूं, जेको सीनियर तजुर्बेकार आहे, त ॻोठनि जा मसइला ऐं बुनियादी सहूलियतूं कॾहिं मिली सघंदियूं ऐं कहिड़नि तरीक़नि सां मिली सघंदियूं। अचो त ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल हुन सां करियूं, जेको असांजे लाइव प्रोग्राम में शामिल आहे। जी इमरान रिंद साहब। साईं महिरबानियूं, तव्हां असांखे मिशन न्यूज़ नेटवर्क ते जेको अचण जो मौक़ो ॾिनो। त हाणे असुल में जेको मेन इशू जेके आहिनि या बुनियादी जेके असांजा मसइला आहिनि उहे इहे आहिनि त तव्हां हिकिड़ी सब क्वेश्चन में काफ़ी सवाल करे विया आहियो। सब एजुकेशन, हेल्थ, पीअण जो पाणी ऐं निकासी जो, तक़रीबन इहे असांजे जेके आहिनि से मेन प्रॉब्लम आहिनि, मेन मसइला आहिनि। त इन्हनि जे हल लाइ जेको सभ खां पहिरीं असांखे छा करिणो आहे, असांखे पंहिंजे पाण खे, पंहिंजी अचण वारी नस्ल खे, पंहिंजे जेको नौजवान नस्ल आहे उन्हनि खे वेल एजुकेटेड करिणो पवंदो, आला तालीम ताईं पहुचणो पवंदो। जॾहिं असीं उन शइ ताईं पहुचंदासीं, आला तालीम ताईं पहुचंदासीं, तॾहिं ई असीं पंहिंजे पाण जा ऐं पंहिंजे ॻोठनि जा, पंहिंजे मुल्क जा मसइला हल करे सघूं था। असां वटि हिकिड़ी उमूमन तौर ते ॾिठो वञे त उहा असांजी सम्झो त हिकिड़ी लाग़रज़ी आहे या असांजो हिकिड़ी बदकिस्मती चइजे, उहा इहा आहे त असां मसइलनि मैट्रिक इंटर करण खां पोइ अगरि असांखे का गवर्नमेंट जी जॉब मिले थी या का प्राइवेट बहितरीन जॉब मिले थी त असां अॻिते जे लाइ जेको आहे सो उहो सिस्टम नथा सोचूं। अॻिते जी जेको आहे सो तालीम वग़ैरह या इन्हनि शयुनि खे बिल्कुलु छॾे करे वेही रहंदा आहियूं। उनजे लाइ त असां सोचूं था थी असांखे जॉब मिली वई आहे, बसि ठीकु आहे, असांजो इन मां गुज़ारो हले पियो, त असांखे अॻिते न अचणु खपे। ठीकु आहे, असांखे जॉब मिली आहे, असांखे उन जी ज़रूरत आहे, लेकिन उन जे स्टेज ते वेही करे ई असांखे पंहिंजे पाण खे हिकिड़ी आला तालीम ताईं पहुचणो पवंदो, हाई लेवल जी तालीम, प्रोफेशनल तालीम वठणी पवंदी। जॾहिं उहे शयूं असां वटि हूंदियूं तॾहिं ई असां मथे एवाननि ताईं पहुचंदासीं। असां जेको आहे सो पंहिंजा मसइला उते ॿुधाए सघूं था, उते पंहिंजा मसइला जेके आहिनि हल कराए सघूं था। त उन लाइ सभ खां पहिरीं जैसे एजुकेशन हूंदी त ऑटोमेटिकली असां में शौर अची वेंदो, असांजे माण्हुनि में शौर अची वेंदो। पोइ उन मसइलनि खे असां जॉइंट करे सभई गॾिजी करे हल कंदासीं। ज़ाहिर आहे उन खे हल करण लाइ को हिकु ॾींहुं कोन लॻंदो, टाइम लॻंदो, साल लॻंदा, 2 साल 3 साल, लेकिन अहम शइ असांखे एजुकेशन हासिलु करणी आहे। एजुकेशन सां गॾु असांखे जेको आहे सो पोइ ज़ाहिर आहे जॾहिं उन फील्ड में, एजुकेशन जी फील्ड में ईंदासीं, महिनत कंदासीं, त ज़ाहिर आहे उन में कुझु असांजा जेके नौजवान दोस्त आहिनि उहे डॉक्टर्स थींदा, कुझु जेके नौजवान दोस्त आहिनि उहे टीचर्स थींदा, उस्ताद थींदा, त उहे अचण वारी नस्लुनि खे आला तालीम ॾींदा। ज़ाहिर आहे उन सां असांजा बहितरीन तर मसाइल जेके आहिनि, बुनियादी मसइला, जंहिंमें एजुकेशन आहे, जंहिं मंझि सिहत आहे, जंहिंमें पीअण जे पाणी जो मसइलो आहे, जंहिं मंझि असांजो जेको आहे सो निकासी जो निज़ाम जो मसइलो आहे। त इहे मसइलनि खे हल करण लाइ सभ खां अहम जेको शइ आहे, अहम इशू आहे, उहो एजुकेशन आहे। जेसीं ताईं असां एजुकेशन जे मैदान में अॻिभरा न थींदासीं तेसीं ताईं असां बिल्कुलु तौर माना सम्झो त फैल रहंदासीं। ऐं मौजूदा जेको हिसाब आहे, जेका निज़ाम आहे, उन मंझि असीं हींअर मुकमिल तौर ते फैल आहियूं, छो त असांजे ॿारनि में एतिरी जेका असां वटि एजुकेशन कोन्हे। जी इमरान रिंद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जेके तव्हां तज़िया ॾिना, बिल्कुलु आन ॻाल्हि सां हिकिड़ी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला नेक्स्ट प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने